निशात गर्ल्स विंग जमायत लुआई शरीफ़ हिकु समाजी तंज़ीम आहे जेका न्याणियुनि जी तइलीम, तरबियत ऐं फलाह जे मैदान में पाण मल्हाए तरक़ी जूं मंज़िलूं तेज़ी सां तइ कंदी अॻिते वधी रही आहे, जेका ख़ुशि आईंदा अमल पिणु आहे। मर्कज़ निशात गर्ल्स विंग जमायत लुआई शरीफ़ तरफ़ां 2 रोज़ा वर्कशॉप ज़िला लाड़काणो जे यूनिट शेर मोहम्मद जुनेजो में लॻायो वियो, जंहिं में लाड़काणो ऐं ज़िला नौशरो फिरोज़ जे मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। हिन 2 रोज़ा वर्कशॉप में निशात गर्ल्स विंग जे मेंबरनि में ज़हनी ऐं शऊरी आबियारी कई वई, जंहिं में पहिरें ॾींहं ते मिसिस नाहिद टालपुर निशात गर्ल्स विंग जी ज़रूरत, अहमियत ऐं अफ़ादियत ते लेक्चर ॾिनो। ॿियो लेक्चर मिसिस सदब बख्तावर टालपुर मीटिंग जा उसूल ते ॾिनो, जंहिं बैदि मेंबरनि जे विच में ग्रुप डिस्कशन करायो वियो, जॾहिं त टियों लेक्चर मिसिस नाहिद टालपुर तंज़ीमी ज़ाब्तनि ते ॾिनो। ईअं पहिरें ॾींहं जो आख़िरी लेक्चर तक़रीर जो फ़न ते मिसिस कंवल टालपुर ॾिनो, जंहिं बैदि राति जो मेंबरनि जे विच में तरीक़ती व तंज़ीमी कचहरी पिणु कई वई। ॿिए ॾींहं जी शुरूआति ते मिसिस सदब बख्तावर टालपुर प्लानिंग कीअं कजे ते लेक्चर ॾिनो, जंहिं खां पोइ मेंबर्स खे मुख़्तसिर बजट हूंदे वक़्ताइता ऐं लाभाइता प्रोग्राम कीअं कराइजनि, बजट जो मुनासिब इस्तेमालु कीअं कजे वारे सिहतमंद मशगूली कराई वई। ॿियो लेक्चर तंज़ीम अंदरि मेंबर जो किरदार ते मिसिस नाहिद टालपुर लेक्चर ॾिनो, जॾहिं त टियों लेक्चर मिसिस कंवल टालपुर रिकॉर्ड कीपिंग ते ॾिनो। उन्हीअ मौक़े ते सदारती ख़िताब कंदे सदब बख्तावर टालपुर चयो त असांजी इहा कोशिश रही आहे त असां जूं न्याणियूं तालीमी मैदान में अॻु भरियूं रहनि, पंहिंजे पेरनि ते बीहनि, मुल्कनि जे वॾनि यूनिवर्सिटीज़ मां तालीम पिराइनि, नौकरियूं कनि, रोज़गार कनि त जीअं मुआशी तौर ते सघारी, खुशहाल ऐं मयारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। आख़िर में आयल मेंबरनि जे विच में सर्टिफिकेट्स पिणु विराया विया, जंहिं बैदि दरगाह आलिया लुआई शरीफ़ जी दस्तूरी दुआ सां हिन 2 रोज़ा वर्कशॉप जो इख़्तिताम कयो वियो।